वेलकम, स्वागतम, भली करे आया। एजुकेशन इन फोकस सां नागपाल हाज़िर आहे। तालीम जेका अॼु जी दुनिया में एतिरी ज़रूरी आहे जीअं मानीअ जो गभो। छो त बाइबल जी हिकिड़ी लाइन आहे, मैन डज़ नॉट लिव बाय ब्रेड ओनली। माण्हूअ लाइ सिर्फ़ु मानी गभो ई काफ़ी न आहे, उन जे लाइ शऊर काफ़ी आहे, उन जे लाइ इल्मु काफ़ी आहे। जंहिंजे लाइ चवंदा आहियूं त इल्मु उहो आहे जेको फ़र्श तां अर्श ते पहुचाए थो। सॼी दुनिया जी तरक़ी मरहून मिन्नत आहे इल्म जे। ऐं मां त रुॻो किताबी या निसाबी इल्मु मञण खां तयारु न आहियां। इल्मु उहो जेको असांजे अंदर खे खोले छॾे, असां में विज़न पैदा करे, असां दूरस निगाह ॾिसी सघूं, अॻिते जे लाइ सोचे सघूं। पंहिंजे आईंदे खे संवारण खां, हिन क़ौम खे अॻिते वठी वञण खां सुठी तालीम जी ज़रूरत आहे, जंहिंमें तरबियत जो हुजणु, अख़लाक़ियात जो हुजणु बि ज़रूरी आहे। हींअर असांजे नामदार सरकार पहिरियों दफ़ो इक़रार कयो आहे, वज़ीर आला सिंध, सेक्रेटरी एजुकेशन ऐं ख़ुर्शीद शाह, लीडर ऑफ अपोजिशन पर हिन सिंध धरती जो ॼाओ, जेको हिन माण्हुनि खे ॾिसे थो ऐं पहिरियों भेरो हिन सच सां इनकार कयो आहे, अॼु इक़रार कयो आहे त तालीम जो ॿेड़ो ॿुॾी वियो आहे। मुंहिंजा साईं, अचो त गॾिजी ॿाहिरि कढूं। मां नथो चवां त असां उन जा जवाबदार न आहियूं। असां सभई असां गॾु हिन धरतीअ जा फ़र्ज़ंद आहियूं। असांखे ई हिन ॿुॾंदड़ ॿेड़े खे ॿाहिरि कढणो आहे, भली इहे कोका ऐं किलियूं असांजे कुल्हनि खे छो न ज़ख़्मी कनि। त हिकिड़ो जज़्बो खणी दाहुन करण खां वधीक इन खे संवारण जो, तव्हां पंहिंजे लेवल ते सुठी मेरिट ते भर्तियूं कयो। गुज़िरियल दौर जी भर्तियुनि जी तव्हांखे ख़बर आहे। कॉम्पिटिशन सां उन्हनि जी सुठियूं ट्रेनिंग्स कराइजनि। असां हर लिहाज़ सां पंहिंजनि हंधनि ते, मुंहिंजा उस्ताद साहिबान, वालदेन, शागिर्द जेके बि आहिनि, उहे पाण पंहिंजी जवाबदारी, छो त मुंहिंजे हिकिड़े बदिलजण सां सॼो समाज बदिलबो। हीउ जुमिलो ई ग़लति आहे त साईं सभु बदिलजनि त पोइ मां बदिलबो, त ईअं कोन थी सघंदो आहे। असांखे पाण खां शुरूआति करणी पवंदी। चैरिटी बिगिन्स एट होम, पंहिंजे घर खां, पंहिंजे ॿारनि खां। पोइ हीअ सॼा ॿार असांजा ॿार आहिनि। त असां उन लाइ मुख़्तलिफ़ उस्तादनि खे, मुहक़क़नि खे, डॉक्टर्स खे घुरायूं। असां उन्हनि जे इल्म, उन जे तजुर्बे मां मुस्तफ़ीद थियूं। उन सिलसिले जी हिकु कड़ी मां पंहिंजे तमामु प्यारे दोस्त, मुहक़क़ उस्ताद डॉक्टर कमाल ॼामड़ो खे अॼु तकलीफ़ ॾिनी आहे। साईं भली करे आया, ॾाढी ख़ुशी थी तव्हां आहियो। साईं हिकिड़ा फ़र्द न आहिनि, पर हिकिड़ो इदारो आहिनि जिन 30 किताब असांजे अदब ते, असांजे तसौफ़ ते, असांजे तहक़ीक़ ते असांखे ॾिना आहिनि। कारोंझर जे नाले सां हिकिड़ो तहक़ीक़ी जर्नल कढनि पिया। पाण वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में पहिरें सिंध जा चेयरमैन आहे, सिंधी ज़बान जे शोबे खे संभालींदा। हींअर बि न सिर्फ़ु उते कमुकार कनि था, पर पाण तमामु घणे दर्द सां, जंहिंजी असांखे ज़रूरत आहे। हर हिते पढ़ियल गढ़ियल माण्हू अहिड़ो जज़्बो रखे त जॾहिं ॿोर जा सतायल हिते आया, कोई वहार वसीलो न हो। हाणे उन्हनि खे ॻभे टुकुर, चलो तंज़ीमुनि, सरकार सॻोरी, कुझु NGOs वॾी मदद कई, पर हाणे उन्हनि खे तालीम केरु ॾे भला। हेतिरे रहण खां पोइ त 2000 ॿारनि जे लाइ हुननि स्कूल खोलिया। डॉक्टर कमाल ॼामड़े हड़ऊं वड़ऊं हॾऊं वॾी महिनत करे उनखे कामयाबी सां हलायो। असांजा मुख़्तलिफ़ तालीमदान, शाइर, अदीबनि विज़िट कयो, उन्हनि पंहिंजा तासुरात लिखिया। हीअ आहे उहा तंज़ीम, सुरहान वेलफेयर सोसाइटी सिंध। हीअ आहे उहो किताबु जेको ॿारनि जे अदब में बहितरीनु जाइ वलारींदो। ऐं साईं जन पाण लोक अदब ते वॾी जाखोड़ कनि था, वॾी तहक़ीक़ कनि था। उनमें डॉक्टरेट हिननि जी थियल आहे। त डॉक्टर कमाल ॼामड़ो साहिबु, तव्हां असांखे दग लॻायो, थोरो वधीक असांखे सम्झायो, असांजे उस्तादनि खे, असांजे NGOs खे, ऐं उहे माण्हू जेके स्कूल्स हलाए रहिया आहिनि ऐं हलाइणु चाहिनि था, त कहिड़े कहिड़े तरीक़े सां हीअ शयूं क़ाइमु करे तालीम खे बहितर खां बहितरीनु करे सघिजे।
सिंध जो नसीब ॻंढियल आहे तालीम सां। तव्हां पंहिंजा वीचार वंडियो। साईं, पहिरियां त अव्हां जी वॾी महिरबानी जो अव्हां मूंखे हिते घुरायो आहे ऐं तालीम जहिड़े अहम मौज़ूअ ते तव्हां मुसलसिल प्रोग्राम कंदा रहो था, तव्हांखे बि जस हुजे। छो जो असांजा ही जेके इदारा आहिनि, मीडिया जा इदारा, अख़बारूं आहिनि या चैनल्स आहिनि, सिंधी चैनल्स, उन्हनि जो मुंहिंजे ख़्याल में तालीम ॾे थोरो मतलब घटि ध्यानु आहे। ॾाढो सुठो कमु कयो आहे ऐं मूंखे उमेदु आहे त ॿिया दोस्त बि, असांजा ॿिया चैनल बि इन जी पोइवारी कंदे हिन हवाले सां। हाणे ॻाल्हियूं त मुख़्तलिफ़ आहिनि, असांजे तालीम जे हवाले सां मसइला बि तमामु घणा आहिनि जेके तव्हां बहस कंदा रहंदा आहियो। मां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो आहियां, सो कोशिशि कंदासीं त उहे असां वरजायूं न, हल जी तरफ़ हलूं। हाणे ॾिसो, हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई तालीम जी तबाहीअ जी, हाणे मञणु शुरू थी वियो आहे सरकारी सतह ते, त जॾहिं सरकार मञियो आहे त असां जेके माण्हू आहियूं उहे बि मञूं। हाणे केरु, जीअं तव्हां ॻाल्हि कई न त घर खां पंहिंजी शुरूआत कजे, असां जेके उस्ताद आहियूं उहे प्राइमरी उस्ताद हुजूं, सेकेंडरी हुजूं, कॉलेज जा उस्ताद हुजूं या यूनिवर्सिटी जा उस्ताद हुजूं, जॾहिं असां अपॉइंट थी अचूं था त मुंहिंजे ख़्याल में असां ते वधीक ज़िम्मेवारी थिए थी त असां पंहिंजी सही नौकिरी कयूं, सही कमु करियूं। ऐं असांजो जेको उस्ताद आहे उहो ठीकु आहे, हिन नौकिरीअ जे वसीले पंहिंजो पेट पाले थो, गुज़र सफ़र करे थो, जेका चङी ॻाल्हि आहे, ख़राबु न आहे। पर छा असां ओतिरो कमु करियूं था जेतिरी पघार खणूं था? वेरी गुड। पंहिंजो एहतिसाब इन जुमिले सां कजे ऐं पाण खे भेट कजे उन सिपाही सां, उन क्लार्क सां, उन फ़ौजीअ सां, उन मज़दूर ऐं पोरित सां, त हू केतिरो कमाए थो या हुनखे छा मिले थो पियो ऐं असांखे केतिरो मिले थो। बेशक हिकिड़ो इहो एहतिसाब आहे। ॿियो आहे त जज़्बो हुजणु घुरिजे, छो त हिकिड़ो उस्ताद जेको आहे सो क़ौमुनि जी ज़िंदगी ठाहे थो पंहिंजे शागिर्दनि जे वसीले, त छा उहा ज़िम्मेवारी असां पूरी करियूं था या न? पंहिंजो ज़मीर असां ज़िंदह रखूं था या नथा रखूं? सही। त इन तरफ़ असांजा जेके उस्ताद आहिनि केतिरा ई आहिनि, पर केतिरा अहिड़ा आहिनि जेकी इन क़िस्म जो नथा सोचनि। असांजा स्कूल जेके आहिनि उन्हनि स्कूलनि में तव्हां ॾिसो था त किथे त उस्ताद तमामु घणो डेडिकेशन सां पढ़ाए थो, कमु करे थो, किथे वरी वञे ई कोन थो। न वञण वारनि घोसड़ू ऐं घोस्ट स्कूलनि ऐं उस्तादनि जो तइदादु तमामु घणो आहे, जेको मां फैक्ट्स फिगर्स ॾेई चुको बि आहियां। बिल्कुलु। ऐं असां सभई ॼाणूं था पिया। बिल्कुलु जी साईं। हाणे हिकिड़ो तव्हांखे यादि हूंदो, साईं गुल मोहम्मद हाजाणो हिते कराची में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर हो, तमामु सुठो माण्हू हुयो, ईमानदार माण्हू हुयो। सो उनखे गवर्नमेंट हिकिड़े दफ़े छा कयो जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसरशिप तां हटाए NJV स्कूल जो प्रिंसिपल करे छॾियो। सो जॾहिं उते वियो त NJV स्कूल असांजो ज़ाहिर सिंधी माण्हुनि जो स्कूल आहे, सिंधी उस्ताद उते आहिनि, सिंधी मीडियम स्कूल आहे, त असां उस्तादनि जा अफ़ाल उहे ई आहे त घटि अचणु, घटि वञणु, जल्दी वञणु, देरि सां वञणु। सो इन ॻाल्हि ते जेको आहे सो हाजाणी साहिब खे ॾाढी कावड़ लॻी त भाउ हे छा आहे, तव्हां सही कमु कयो, अचो। मुंहिंजे ख़्याल में 4 कलाक मुश्किल सां थियनि था, जेकी असांजे कराची में जेके उस्ताद पढ़ाइनि था उन्हनि खे पंहिंजे स्कूल ऐं कॉलेज खे ॾियणा पवनि था, ऐं उहे बि जेकॾहिं ईमानदारीअ सां न ॾिजनि त अफ़सोस जी ॻाल्हि आहे। सो हुन हिकिड़ी गॾिजाणी कोठाई त बाबा तव्हां महिरबानी करे रेगुलर थी वञो, पंक्चुअल थी वञो, पाबंदी सां अचो ऐं अची कमु करियो, पंहिंजो कमु कयो पंहिंजे हिसे जो। कुझु उस्ताद त ठीकु थी विया, हिकु अधु उस्ताद अहिड़ो हुयो जेको ठीकु न पियो थिए, उहो ई देरि सां अचणु, सो जल्दी वञणु या अचे त पढ़ाइण खां परे हुजे। सो उनखां पुछो हाजाणी साहिबु हिकिड़े बाबा छा तोसां मसइलो आहे, तूं ईअं छो थो करीं? त हुन चयो साईं असुलु ॻाल्हि आहे त मां हिन स्कूल मां वञी वरी पोइ मंझंदि जो प्राइवेट स्कूल में पढ़ाईंदो आहियां। सो हुन चयो ठीकु आहे भले पढ़ाए, पर साईं मसइलो मूंसां इहो आहे त मां उते जॾहिं पढ़ाए वञा थो न, पूरे टाइम ते वञिणो पए थो, ऐं पूरो टाइम जेको उते वञा थो उहो कमु करिणो थो पए। कुझु कमु मूंखे ॾींदा आहिनि घर जे लाइ त खणी वञु, पोइ वरी उहो राति जो देरि ताईं चेक कंदो आहियां, पोइ सुबुह सां देरि सां अखि खुले थी तव्हां वटि देरि सां थो अचां। त हुन चयो भाउ ठीकु, पर ॿुधाए तोखे पघार उहे घणा था ॾियनि, घणी था ॾियनि, ऐं हिते तोखे पघार केतिरी थी मिले? हुन चयो हिते 20,000। भला हुते?
चइसि 3000। पोइ हुन चयोसि भला जेकॾहिं तूं न वञी स्कूल त तुंहिंजी पघार कटींदा आहिनि? चयोसि हाज़िर कटे छॾनि, भला देरि सां वञी? चइसि त बि बसि हलो कटे छॾनि। पोइ चवांसि बाबा जॾहिं तोखे पघार हिते वधीक मिले, सहूलियतूं हिते तोखे वधीक, उते तूं कमु करी कोन थो, जिते घटि पघार मिले थी उते तूं कमु करी थो, सो सुधरी वञ, न त मां सस्पेंड कंदुसि। तव्हांजी ॻाल्हि खे हथी छाॼा सभई उस्ताद ॼाणनि था। ॿाराड़ी जा एतिरा कई स्कूल आहिनि जिते उस्ताद वञनि ई नथा। गुज़िरियल दफ़े डॉक्टर सलेमान अहिड़ा तजुर्बा शेयर कया त उते जेकॾहिं 4 उस्ताद वेठा आहिनि त ॿार बि चौंकड़ी जीअं ठाहिबी आहे, चांहि पिया वेठा पीअनि ऐं ॿार वेठा गरडे रड़ियूं कनि। साईं असां जा ॿार जेकॾहिं ईअं तालीम वठनि, तव्हांजी दिलि ते छा थो गुज़रे? बिल्कुलु हिन मां गुज़रणो पवंदो। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, ॾिसो जॾहिं ख़ासि तौर ते प्राइमरी स्कूलनि में ईअं आहे त जेका अपॉइंटमेंट थिए थी त घणे भाङे उन ॻोठ जा ई उस्ताद थियनि था ऐं उन्हनि जा ॿार ई उन स्कूल में पढ़नि था। पंहिंजा जेकॾहिं पुट या नियाणियूं उन जूं नथियूं पढ़नि त भाइटा सौटनि मासातनि जा ॿार उहे पढ़नि था। ऐं असां एॾा बेहस थी विया आहियूं जो पंहिंजे घर जे ॿारनि खे बि सही तालीम नथा ॾियूं। त इहो अलमियो आहे। हाणे इन में असांखे पंहिंजी ज़मीर खे जाॻाइणु घुरिजे। ज़मीर खां अलावा साईं मां हिकिड़ी ॻाल्हि कयां त असांखे अञा इहा ख़बर न आहे त तालीम केतिरी इम्पॉर्टेंट आहे। दुनिया जा ॾाहा, दुनिया जा लीडर्स, ॿियो सभु छॾियो, मां क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी ॻाल्हि थो कयां, जंहिं लिखियो आहे 9th क्लास में पढ़ाईंदा आहियूं ज़ियाउद्दीन जी जेका सो ज़ियाफ़त में वियो ऐं एजुकेशन कॉन्फ्रेंस में जेके हुन लफ़्ज़ चया त this poor syllabus will not help if we lag behind in education. Not only we lag behind in civilization but we shall be no more. यानी वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं असां तालीम में पुठिते थियासीं त असांजो वजूद ई ख़तरे जी ॻाल्हि आहे। छो त हीअ दुनिया इल्म जी इंतिहा ते पहुचे थी। असां पंहिंजे प्राइमरी स्कूल्स में इल्मु नथा ॾियूं ऐं प्राइमरी जो जेकॾहिं कचो ॿारु सेकेंडरी में ईंदो त उहो कचो रहंदो, वरी ड्रॉप आउट थियनि थियूं असांजे अफ़ालनि जे करे। ऐं मथे जेके माण्हू पहुचनि था, मां CSS पढ़ाए, यूनिवर्सिटीज़ में पढ़ाए रोअंदो आहियां त 8हीं 9हीं बि हीअ छोकिरा पास न आहिनि जेके एॾे वॾे क्वालिफिकेशन लाइ हिते अची दाख़िला वठनि था। साईं मां तव्हांखे ॿुधायां त यूनिवर्सिटी में मां पढ़ायां थो त हीअ जेके स्टूडेंट्स अचनि था यूनिवर्सिटी सतह ते, सची ॻाल्हि आहे त असां ॼण भितियुनि खे पढ़ाईंदा आहियूं। वाह। त उहो मयार नथो रहे। हाणे जॾहिं ॿारड़ो प्राइमरीअ मां सही पढ़ी न आयो हूंदो, सेकेंडरी मां सही पढ़ी न आयो हूंदो, कॉलेज मां सही न आयो हूंदो, त यूनिवर्सिटी में छा कंदो? तमामु प्यारी ॻाल्हि साईं। असली बुनियादु इहो आहे प्राइमरी एजुकेशन। हींअर साई जो वक़्तु आहे तो ब्रेक ते वञूं था ऐं पोइ वरी हितां कंटिन्यू कंदासीं। इंतज़ारु कयो। वेलकम बैक। असां साही खां वल ॻाल्हि पिया कईसीं त असां पंहिंजे ज़मीर खे, इंसानियत खे ऐं अख़लाक़ खे ॾिसूं त जेकॾहिं असां बिना महिनत जे जेका एॾी वॾी पघार खणी वञूं था उनखे हराम खाइणु चइबो आहे मुंहिंजे नज़र में। त पंहिंजे हिसे जो कमु न कयूं ऐं इहा ॻाल्हि पंहिंजी जॻह ते। हाणे असां ॾिसंदासीं त असां छा करे सघूं था, कीअं करे सघूं था ऐं जेको कोर्स असां पढ़ायूं था। जीअं मूं क़ाइद आज़म जी ॻाल्हि कई त उन चयो त हीअ रुॻो जेको आउटडेटेड कोर्स तव्हां पढ़ायो था इहो न, अॼु साइंसी कोर्स जी ज़रूरत आहे जेको टेक्नोलॉजी ऐं फुल बॉडी ट्रांसप्लांट जेको मां प्रोग्राम करे चुको आहियां, एसि ताईं जी ॻाल्हि सेखारे ॿार खे। त उन सिलसिले में साईं तव्हां असांखे ॿुधायो त छा वहे वापरे पियो ऐं कहिड़े क़िस्म जूं तब्दीलियूं हुजणु घुरिजनि। साईं ॾिसो, असांजो जेको निसाब आहे उहो प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटीअ ताईं अप टू डेट न आहे। उन में इलाही उणायूं आहिनि, पर हिकिड़ो जेको मामिलो आहे उनखे बि सम्झणु घुरिजे। उहो इहो आहे त हीउ जेको निसाब असांजो ठहियलु आहे, छा इहो इन जो अधु बि पढ़ायो वञे थो? जी, उहो बि पूरो नथो पढ़ाए सघे। अधु बि मुश्किल सां। साईं मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां वञी सर्वे कयो त जॾहिं उहो अधु ताईं बि असां नथा पहुची सघूं, उहो इहो जहिड़ो बि निसाब आहे जीअं बि आहे उनखे ई असां नथा करे सघूं। नओं निसाब ठाहिजे, सुठी ॻाल्हि आहे, पर ठाहिण खां पोइ अमल केरु कंदो, छा कंदो, त इन्हनि ॻाल्हियुनि ते बि सोचणु घुरिजे। बेशक तव्हांजी ॻाल्हि हले पई त हिकिड़ी त ठीकु आहे पंहिंजे अंदरि जी ॻाल्हि आहे, पर ॿिया जेके मामला आहिनि ही को हिकिड़ी धुर जो ॾोह कोन्हे तालीम जी तबाही में।
असां सभिनी जो ॾोह आहे। हा हा, चारई फैक्टर्स हिन में शामिल आहिनि। तव्हां ॾिसंदो सरकारी स्कूलनि ऐं प्राइवेट स्कूलनि में हिकिड़ो ॿियो फ़र्क़ु, ठीकु आहे, निसाब जा ॿिया मामला सभु कुझु, पर जेके माण्हू सरकारी स्कूलनि में ॿार मोकिलनि था उहे ॿार मोकिलण खां पोइ पुछनि ई कोन था त असांजो ॿारु छा पढ़ी आयो छा न पढ़ी आयो। उस्ताद सां मिलनि ई नथा त बाबा तव्हां हिनखे छा पढ़ायो आहे। त हिकिड़ो इहा ज़िमेवारी बि असांजे माइटनि जी उहा पूरी नथी थिए। रुगो असां जेकॾहिं असांजा पेरेंट्स जंहिंखे वालिदिन चइजे एॾा इन में ॾोहदार आहिनि। मूं 38-40 साल पढ़ाइण जो कमु कयो आहे। उहे जेकॾहिं अचनि था त साईं असांजे छोकिरे जी मदद कयो, मतिलबु बाबा मदद न कयो, हिन जो मुस्तक़बिल ऊंधाऊं कयो। त हाणे जॾहिं पाण कापी कराइण खां तयारु आहिनि, बाबा प्रैक्टिकल जूं मार्कूं 25 असांखे वठी ॾियो, बाबा छोकिरे खे एपरेटस जा नाला बि न पिया अचनि, कहिड़ी हींअर ॻाल्हि कया। त हुकूमत नंबर 1, उनखां पोइ असां उस्ताद, बेशक शागिर्द पाण जेके महिनत करण जे बदिरां कापी करण ते अचनि था, ऐं चोथों वालिदेन जेके इन ॻाल्हि में उन्हनि खे डिस्करेज करण बदिरां हथूं हथी ॾियनि था या वञी बोर्डुनि मां मार्कूं वठण खां पैसा ख़र्च कनि था, सिफारिशूं कनि था, डुक डोड़ कनि था। ही असांजे लाइक़ु न आहे, ही असांखे मेरिट ते न आणी। बिल्कुलु तव्हां ॻाल्हि कई न बोर्डनि जी, कराची में जेके सिंधी माण्हू रहनि था उहे बिज क्वासो इन चकर में हूंदा आहिनि माइट ॿारनि जा त साईं मुंहिंजो पुटु मुंहिंजी धीउ वञी सखर बोर्ड मां ॾिए, छो जिते कापी घणी थिए थी उते इम्तिहान ॾिए, उते A1 ग्रेड खणी अचे, ऐं पोइ जेको आहे सो मां हिते सिलेक्शन जे लाइ कोशिशि कयां, इंजीनियरिंग में सिलेक्शन थिए, मेडिकल में सिलेक्शन थिए। ॾिसो इहो हिकिड़ो इहा त फट खोलियो था तव्हां मुंहिंजा। पंजाब मां छोकिरा ईंदा आहिनि हिते, कंदकोट में, शदादकोट में। ॾिसो पंजाब मां अचनि था, जेकॾहिं उन्हनि जी तालीम मुतासिर थिए थी त असांजो एॾो इशू कोन्हे, पर मुंहिंजो सिंधी ॿारु जेकॾहिं सही नथो पढ़े, एॾा बदनाम थी विया आहियूं साईं असां इन ॻाल्हि में। त तव्हां कापी जे ज़रिए जल्दी पास करणो, जल्दी डिग्री तव्हांखे मिले, छो त एहतिसाब न आहे, स्क्रूटिनी न आहे, एग्ज़ामिनेशन जेका असां वठूं था उन में झोल आहिनि, वरी मथे असेसमेंट ते तव्हां पंहिंजूं मार्कूं वधाए सघो था। त हाणे ही असेसमेंट वरी इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे। हा, तव्हां मैट्रिक बोर्ड हुजे या इंटरमीडिएट बोर्ड हुजे, उते जेका असेसमेंट थिए थी उस्ताद जंहिं तरीक़े सां चेक करे थो त उन में बि तव्हां ॾिसंदव त इलाही झोल आहिनि ऐं कीअं मार्किंग थिए थी। उन में होशियारु शागिर्द जिन सुठो पेपर कयो आहे, सुठियूं मार्कूं उनखे नथियूं मिलनि, ऐं ॿियो सिफारिशी खे या पैसनि ॾिनल खे मिली थी वञनि। त इहो ॾिसो सभु आहिनि। हाणे हिकिड़ो माइट उस्ताद ॿियो आहे इंतिज़ामिया। ॾिसो असां वटि इंतिज़ामी मामिलो वधीक आहे, इहो मुनासिबु कोन्हे या पॉसिबल कोन्हे त हर उस्ताद जे मथां सिपाही बीहारियो वञे, इहो बि नथो थी सघे। पर असांजो जेका मॉनिटरिंग सिस्टम आहे असांजो, उन में बि झोल आहिनि त स्कूलनि जे मथां जेको सुपरवाइज़र मुक़ररु थियल आहे उहो वञे ई कोन थो स्कूलनि में, विज़िट ई नथो लाराए थो। तमामु हिन ते ॻाल्हाए चुका आहियूं, बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ जी। उन खां पोइ जेको ADO मुक़ररु थियल आहे, DO मुक़ररु थियल आहे, उन्हनि खां तव्हां पुछो त बाबा तव्हां स्कूलनि जा विज़िट केतिरा कंदा आहियो, घणा दफ़ा वेंदा आहियो महीने में, वञनि ई कोन था। त ॾिसो इन खे बि असांखे बहितर करिणो पवंदो इंतिज़ामी मामलनि खे, छो जो घणो जेको मामिलो आहे सो इंतिज़ामी आहे। जॾहिं पघारूं बंदि थियूं उस्तादनि जूं जी, उस्तादनि खे सज़ाऊं मिलियूं त कुझु बहितरी आई। ॾिसो असां हिन गवर्नमेंट में ज़रूरी आहे सर, बिल्कुलु ज़रूरी आहे, चङी ॻाल्हि आहे सेक्रेटरी पेचुए साहब जी, त हुन इहो मॉनिटरिंग सिस्टम शुरू कयो, बिल्कुलु, ऐं उन में उनजी मुखालफ़त बि थी, पर बहितरी बि तमामु आई आहे। अचणु घुरिजे। असांजा मुतालबा ई इहे आहिनि त मॉनिटरिंग कई वञे, सख़्ती सां मॉनिटरिंग कई वञे, त जीअं असांजो सिस्टम दुरुस्त थिए। उस्ताद ईंदो, शागिर्द ईंदो त सिस्टम हलंदो न। कॉलेजिस ख़ाली पियूं आहिनि, बिल्कुलु, उहे अचनि ई कोन था, कोचिंग सेंटर्स में वञी पढ़नि था। हू छा था चवनि त उस्ताद कोन्हनि, ऐं उस्ताद था चवनि त शागिर्द कोन्हनि। इन ॿिन्ही खे प्रेज़ेंट कराइणो पवंदो। उन में वालिदेन बि हिकु जहिड़ा जवाबदार आहिनि। त पंहिंजे हिते DJ में असांजी टीचर्स ऐं पेरेंट्स जेका मीटिंग थींदी आहे, उन में मूंखे 5 पेरेंट्स चयो DJ लाइ, साईं उते त पढ़ाई आहे कोन, असांजो उस्ताद छोकिरो थो चए त कॉलेज वञी छा कयां साईं, पढ़ाई कान्हे। मूंखां खिल निकिरी वई त बाबा तूं ॾिस अची, हाणे अॼु आयो आहे, ॾिस वञी क्लासिस में, त फुल क्लासिस हलनि था न। त ईअं हुननि खे बेवकूफ़ था कनि, ऐं पेरेंट्स एॾी दिलचस्पी वठनि ई कोन था। जीअं तव्हां चयो त हुननि खे असां सां मिलणु घुरिजे, बिल्कुलु टर्मिनल्स ताईं असां वठंदा हुआसीं। त हीअ शयूं असांजा DO, EDOs, ADOs
जी त असां अहिड़ो सिस्टम पैदा कयूं जंहिंमां जीअं असां टर्मिनल एग्ज़ाम्स वठूं असां एज अ स्टूडेंट ॾिना आहिनि स्कूल्स में ॾिना उन सां असांखे ख़बर पए थी उस्ताद खे ख़बर पए थी ऐं पेरेंट्स ॾिसनि चङी तरह उनखे मोकिलियो वेंदो आहे कार्ड थे सही करण खां त उनखे पंहिंजे ॿार खे ॾिसनि त हे तुंहिंजा छा अफ़ाल आहिनि सभई जॾहिं गॾिजी कमु कंदासीं असां तालीम बहितर करे सघूं था बचाए सघूं था पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघूं था बिल्कुलु जी सही तमामु सुठी तजवीज़ ॿियो ॾिसो जेके ट्रेनिंग्स थियनि थियूं या जेका हीअ असांजी क्वालिफिकेशन आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन BEd आहे CT आहे PTC आहे इहे कोर्सिस थियनि था हिकिड़ो त घणे भाङे कापी थी थिए उन में ऐं अहिड़ा वाक़िया बि थिया आहिनि जो उस्ताद पाण त वेठो ई कोन को ॿियो माण्हू वेठो ऐं उनखे BEd जी डिग्री मिली वई हिकिड़ो त इनखे रोकिजे ॿियो इहो आहे त उन्हनि जो जेको निसाब आहे ट्रेनिंग्स जो या जेको तरबियत जो मवाद आहे उहो मवाद असांजे हिन समाज सां रिलेट ई नथो करे ठहिकियल ई न आहे लाॻापो ई नथो रखे पोइ जॾहिं उस्ताद तरबियत वठी पहुचनि था हिकु त सही उन्हनि वरिती कोन वर्कशॉप में आया ॾाढा ठकाव संगत साथ साईं वॾनि होटलनि में मानियूं खाधऊं उनखां पोइ जॾहिं अमली तौरु विया त उते उहो अमल थियो ई कोन उहो उन पंहिंजो जेका तरबियत हासिलु कई या न कई ॿिन्ही सूरतुनि में उन स्कूल ते को फ़र्क़ु कोन पियो तव्हां बिल्कुलु सही था चओ मां रिसोर्स पर्सन बि सिलेक्ट कंदुसि उनखां पोइ मास्टर ट्रेनर सिलेक्ट कंदा ट्रेनिंग ॾियण जो बि हिसो रहिया आहियूं ट्रेनिंग वठण जो बि हिसो रहियो आहियां मां मूंखे सदाईं दिलचस्पी रही आहे त उनखां पोइ मूं हिकिड़े स्कूल खे ऑन माई ओन जी मूं चयो त रुगो सरकार नामदार जीअं करे कुझु मूंखे बि करणु घुरिजे मूं विज़िट कयो त जंहिं टीचर्स खे असां पढ़ायोसीं सम्झायोसीं त बाबा एक्टिविटी बेस्ड टीचिंग थियणु घुरिजे बोर्ड ते अखियुनि सां पढ़ण वारो ज़मानो गुज़री वियो हाणे ॿार पाण शिरकत करे पाण ॻाल्हाए पाण पढ़े पाण लिखे मां मुंहिंजा साईं इहा ॻाल्हि अर्ज़ु कंदुसि पेरेंट्स लाइ टीचर्स लाइ नंबर 1 हमेशह कंदो रहियो आहियां त ही बोर्ड उतारण वारा सिस्टम कॾो को ख़तमु थी विया हींअर असां कंप्यूटर ते वेठा आहियूं मूं 3 दफ़ा प्रोग्राम वेझा ॾिना आहिनि जंहिंमें अंग्रेज़ी कीअं पढ़ाइजे जे हिसाब सां सेखारियो आहे उन में ॾेखारियो आहे त कीअं स्टूडेंट्स पाण कचहरी कनि उन कचहरी मां जेके मिस्टेक्स निकिरनि थियूं ग़लति यूज़ ऑफ एडजेक्टिव एडवर्ब वग़ैरह आहिनि त उहे वरी असांजो उस्ताद उन जे यूज़ेज सां दुरुस्त कराए रटे लॻाइण सां न बोर्ड उतारण सां न त हीअ सभु शयूं मुदे ख़ारिज आहिनि असांखे पंहिंजो पाण खे बदिलाइणो पवंदो हर टीचर खे तॾहिं बदिलाईंदासीं जॾहिं दिलचस्पी वठंदासीं त जॾहिं मूं उन स्कूल खे विज़िट कयो जिते जे टीचर्स खे असां ट्रेन कयोसीं उहो साॻी पुराणे नमूने में पढ़ाइनि पिया उहो जेको मॉडर्न तरीक़ो एक्टिविटी बेस्ड एजुकेशन सेखारीसीं उहो साॻियो ई बोर्ड इस्तेमालु थिए पियो साॻियो ई चुप चपाती न साईं उहो ज़माना गुज़री आहे पिन ड्रॉप साइलेंस वारो क्लास न घुरिजे हाणे एक्टिविटी बेस्ड में छोकिरो पाण करे पाण ॻाल्हाए पाण सुवालु पुछे जेको छोकिरनि खे सुवालु न पुछणु ॾिनो वेंदो उहो सभ खां ख़राबु तरीक़ो आहे छोकिरो पाण ॻाल्हाए पाण लिखे पाण पढ़े एतिरी महिरबानी कयो जेको कंदो सो ॼाणंदो डूइंग इज़ लर्निंग त हिन बेसिस ते टीचर्स हज़रात पढ़ाइनि पेरेंट्स सां ताउन कनि ऐं पूरी तरह नज़र रखनि ॿार ते बि त जेको असां चऊं था उहो कनि था असां बिल्कुलु बहितर करे सघूं था जी मुंहिंजा साईं तव्हां जी ॻाल्हि कई न साईं एक्टिविटी बेस्ड एजुकेशन हुजे हाणे उन में ॾिसो एक्टिविटी जे लाइ जेको मटीरियल खपे थो सो प्राइवेट स्कूलनि वारा छिके वठंदा आहिनि बिल्कुलु ठीकु आहे साईं पर असांजा जेके माइट आहिनि सरकारी स्कूलनि जा पीउ माउ आहिनि ॿारनि जा उहे को बि ताउन करण लाइ तयारु न हूंदा आहिनि त उते उस्ताद मजबूर थी थो पए त हुन वटि मटीरियल कोन्हे उहो छा करे त इन ॻाल्हि खे बि ज़हन में रखणु घुरिजे ॿियो जेके तव्हांजा वर्कशॉप थियनि था ट्रेनिंग्स थियनि थियूं उन में असांजो मारो इन ते हूंदो आहे त बाबा अहिड़ो ट्रेनर हुजे जेको बसि अंग्रेज़ी फर ॻाल्हाए पोइ ॿुधण वारे खे सम्झ में अचे या न अचे बिल्कुलु ग़लति सम्झो त उन ॻाल्हि खे बि तव्हां ॾिसो तव्हां ट्रेनिंग कंहिंखे ॾेई रहिया आहियो ऐं ट्रेनिंग छा था ॾियणु चाहियो त उन ॿोलीअ में उनखे ॾियो सिंधी ॿोलीअ में ॾियो जेकर सिंधी अचनि था त उर्दू आहिनि त उर्दू ॿोलीअ में उनखे ॾियो त उनखे सही सम्झ में अचे अंग्रेज़ीअ खां को इनकार कोन्हे अंग्रेज़ी इंटरनेशनल लैंग्वेज आहे उहा सिखणु घुरिजे पर हींअर जेका असां वटि सूरत हाल आहे त जिन खे पंहिंजो नालो ई मुश्किल सां अंग्रेज़ी में लिखण में अचे उनखे तव्हां अंग्रेज़ी में ट्रेनिंग ॾींदव त उहे छा सिखंदा पोइ नतीजे में उहे तरबियत सही हासिल ई कोन थी थिए दॿे में ठिकरियूं ऐं पंहिंजो न इन ॻाल्हि खे नोट कयो वञे ख़ुशूसन अख़्तियारी जेके असांजा माण्हू आहिनि त पंहिंजूं ट्रेनिंग्स मदर टंग्स में करायूं वञनि
ऐं हा अंग्रेज़ी जी ट्रेनिंग ज़रूरु अंग्रेज़ी में कराई वञे। बिल्कुलु, पर उन में बि ॾिसो हिकिड़ी प्राइमरी लेवल ते जॾहिं तव्हां अंग्रेज़ी पढ़ायो था न त पढ़ाइण वारो उस्ताद उहो ई आहे जेको अंग्रेज़ी पढ़ाए थो, सिंधी बि पढ़ाए थो, उर्दू पढ़ाए थो, समाजी अभ्यास बि पढ़ाए थो ऐं हिसाब उहो थो पढ़ाए, त उनखे बि भले सिंधीअ में सम्झायो अंग्रेज़ी टर्मिनोलॉजी सां गॾु त बाबा सिक्स आहे त उनखे सिकस न पढ़। सो इन क़िस्म जी उनखे तरबियत, छो जो उहो जॾहिं जेको पढ़ी आयो आहे न जिथां उनखे उते सही पढ़ायो ई न वियो आहे, बसि नौकिरी मिली वियसि, पोइ पैसनि ते वरितईं या कंहिं ॿिए सबब जे करे तरीक़े सां वरितईं, त इन खे जो साईं मां इहो अर्ज़ु रखियो आहे पियो, वरी ॿियनि जी ॻाल्हि खे दोहिराईंदुमि। प्राइमरी टीचर्स खे थ्रू कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन ज़रिए सिलेक्ट कयो वञे ग्रेड 17। साईं बजट खां सवाइ कुझु न थींदो, बजट असां वटि हाणे जाम आहे, अरबे रुपया, पर उहे खाधा वञनि था पिया। सर हिकिड़ी गुज़ारिश ॾिसो, ग्रेड 17 जो मक़सदु आहे त पघार वधियल हुजे न। पघार त हाणे घणी वधी वई आहे, ग्रेड जेके वधियल हूंदा आहिनि उहो पघार जो घणो फ़र्क़ु थिए थो। कॉम्पिटेटिव एग्ज़ाम सिर्फ़ु मां चवां हा उन जो कॉम्पिटेटिव जीअं उस्ताद जेको इहो सिकस न चए, फिल्पस न चए, हा सही बिल्कुलु जी उहो बिल्कुलु सम्झूं था। हाणे हिकिड़े वक़फ़े जो स्याही जो वक़्तु आहे, हितां ई ॻाल्हि खे शुरू कंदासीं, थोरो इंतज़ारु कयो। वेलकम बैक। असां ॻाल्हि पे कई त असां थोरी वधीक दिलचस्पी वठूं, स्पेशली टीचर्स सिखणु चाहियूं। ही पैगम्बराना पेशो आहे, ही वॾी इज़त ऐं मयार जो उस्ताद पाण पंहिंजी इज़त कराए। साईं मुंहिंजा इहो मां अर्ज़ु रखां थो जी, त उस्ताद रुगो इज़त कई वञे न, इज़त जे लाइक़ु थियूं असां, त जेकॾहिं थोरो जाखोड़ करे असां जेको इल्मु पढ़ायूं था घटि में घटि, उहो इल्मु उहो सब्जेक्ट असां चङी तरह जेकॾहिं सिखूं ऐं असां उहो ट्रांसफ़र कयूं ॿारनि खे, तॾहिं असांजो कमु वञी थींदो त कहिड़ी तरह असां हिन ट्रेनिंग जो फ़ाइदो वठूं। जी साईं तव्हां ॻाल्हायो पिया। साईं ॾिसो उस्ताद जेको आहे न, मां चवंदा त उहो 24 कलाक उस्ताद आहे। बेशक। सो उनजो हर अमल, उथणु वेहणु पहिरणु सभु जेको आहे सो अहिड़ो हुजे जंहिंमां ॿिया सिखनि, हिकिड़ो मॉडल हुजे, मॉडल रोल मॉडल हुजे। ऐं माज़ी में तव्हां मां सम्झ वेझे माज़ी में उन में तव्हां उस्ताद ॾिठा हूंदा जिन जी तमामु घणी इज़त ऐं अॼु बि आहिनि, पर उहो तादाद घटि आहे। त उस्ताद असां उहे बि ॾिठा जेकी पंहिंजे ॻोठ में एॾा मक़बूल हुया जो वॾेरे जे बदिरां जड़नि झटनि जा फ़ैसिला उस्ताद कंदा हुआ। बिल्कुलु, त तव्हां वारी ॻाल्हि त उनजे लाइक़ु थिजे। लाइक़ु थियणु सवलो आहे साईं, ॾुखियो कोन्हे साईं, ईमानदारी महिनत घुरिजे। सो उहो असां जेके पढ़णु घुरिजे त असां जी इज़त बि थी सघे थी ऐं बिल्कुलु दौलत बि अची सघे थी, शोहरत बि अची सघे थी, सभु कुझु थी सघे थो। असां पंहिंजो पाण सां ईमानदार थी पऊं, बिना महिनत ऐं बिना कमाइण जे जेका असां हासिलात कयूं था उहा हिलाल न पर हराम ई आहे। बिल्कुलु, त असां पंहिंजे हिसे जो कमु न कयूं ऐं पघार खणूं। जी साईं। ॿियो असांजे जेके ख़ासि तौर ते नौजवान आहिनि, स्टूडेंट्स आहिनि, और उन्हनि जे डायरेक्शन जो बि मसइलो आहे। ही मीडिया जो दौरु आहे, ग्लोबल विलेज थींदी पई वञे असांजी हीअ दुनिया। सो ग्लोबल विलेज कम्युनिकेशन जे करे आहे, को जोग्राफी हदियूं उहे ई उते जो उते असां बीठा आहियूं। सो असांखे थोरो डायरेक्शन असांजो रुख़ तब्दील करणु घुरिजे। असांजे ज़हन में जेके हीरोज़ आहिनि उहे कहिड़ा हुजणु घुरिजनि, उन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। असांजा स्टूडेंट्स जेके आहिनि फिल्मूं ॾिसी ऐं ही जेके कार्टून ॾिसी हीरोज़ ज़हन में रखनि था, इहे न आहिनि। सही, जिन महिनत कई आहे, जिन कमु कयो आहे, असांखे उन्हनि जे खे साम्हूं रखणु घुरिजे, उन्हनि जी पैरवी करणु घुरिजे जिन माण्हुनि कमु कयो आहे। त इन तरफ़ बि असांजे मीडिया जो बि कमु आहे त असां ॿुधायूं त तव्हांजा हीरोज़ कहिड़ा आहिनि। बिल्कुलु। ऐं ॿियो उन्हनि ते फ़र्ज़ु थिए थो त अॼुकल्ह नेट लॻी पई आहे, ख़ासि तौर ते कॉलेज यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स या 9th-10th जा स्टूडेंट्स उहे नेट इस्तेमालु करे सघनि था आराम सां, त उहे सर्च कनि, हर शइ पई आहे। छड़ो जेको आहे सो तव्हांजे ॻाल्हि खे मां वाज़े कयां त जेका स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटी में हिस्ट्री पढ़ाई थी वञे सा मुनी कूड़ आहे। जेसि ताईं हू सच सां मोहबत कनि ऐं एतिरो बर्दाश्त करे सच लिखनि, असां सच ॻोल्हण लाइ तयारु थियूं
ऐं असांजे घरनि में सच मौजूदु आहे। असांखे सिर्फ़ु बटण हलाइणो आहे। अॼुकल्ह जी मोबाइल असांजे खीसे में पई आहे, जंहिंमें सॼी दुनिया, तव्हां विकीपीडिया खोलियो, तव्हां गूगल में कुझु बि विझो, पंहिंजे सच खे पाण परूड़ियो। त कंपेरेटिव रिलीजन्स बि पढ़ी सघो था, हिस्ट्री ऑफ पाकिस्तान, हिस्ट्री ऑफ इंडिया, अमरीका, इंग्लैंड, जेको बि पढ़णु चाहियूं असां, का अहिड़ी शख़्सियत जेका असांजी फेवरेट आहे, जंहिं ते असां कमु कयूं था, उनखे नेट जे ज़रिए असां कढी उनजी तहक़ीक़ी पहलू अपडेट नॉलेज अपडेट। छो त मूं वटि जेको किताबु पियो आहे जेको 10 साल पुराणो आहे, उहो अॼु 20 साल पुराणो आहे। छा लाइ? त हींअर उन जेकॾहिं तव्हां गूगल मां कढो था त उहा अपडेटेड नॉलेज एतिरी आहे जो मां हिकिड़े सूफ़ी खे पढ़ां पियो, हिकिड़े साइंटिस्ट खे पढ़ां पियो, त हू ॿुधाए पियो त असां हे रिवाइज़ कयो आहे 2014 में। त 2014 में जेका हुननि जी रिवीजन आहे, जेका अपडेट नॉलेज आहे, उहा असां हुन मां मुस्तफ़ीद थी सघूं था। त पाण खे हिन तरफ़ अचणु घुरिजे। सभई सिंधी ॿार कंप्यूटर ज़रूरु सिखनि, ऐं जिन खे मोबाइलियूं आहिनि, तक़रीबन सभिनी वटि आहिनि, उहे उन कंप्यूटर जे ज़रिए, इन मोबाइल जे ज़रिए तव्हां अख़बार अंग्रेज़ी पढ़ी सघो था, सिंधी पढ़ी सघो था। हीअ तमामु ज़रूरी शइ आहे त असां वेल इंफॉर्म्ड हुजूं। एजुकेशन जो तालुक़ु अवेयरनेस आहे, त असांखे मॉडर्न शयुनि जी, सीरिया में छा थो थिए ख़बर पवणु घुरिजे। फलाणो हंगामो थियो, फलाणो बम किरियो, उहो कहिड़ी मैग्नीट्यूड जो हो, कंहिं किरायो, छा आहे, इहे सभु शयूं असांखे नेट ते, असांजे केबल्स ते मिलनि थियूं पयूं। तव्हां इहा ॻाल्हि कई, पर जेका तारीख़ आहे, ठीकु आहे, सही नथी पढ़ाई वञे, निसाब में जेका तारीख़ आहे उन सां मुतफ़िक़ न आहियूं, पर इन जे बावजूदु सही तारीख़ जा किताब मौजूदु आहिनि। नेट खां सवाइ बि असां वटि मौजूदु आहे। मां किताब लिखाया बि आहे, तव्हां चओ बिल्कुलु, त उहे बि पढ़ी सघजनि था। ज़रूरु, पर छा आहे त माण्हूअ जी जेका ख़्वाहिश त हुजे न पढ़ण जी, कमु करण जी, बेशक। ऐं असां अख़बारूं बि, हक़ीक़त इहा आहे त सही नमूने कोन था पढ़ूं जी। त अख़बारुनि खे पढ़िजे, किताबनि खे पढ़िजे, ऐं किताब नेट ते हुजे या तव्हां वटि किताब हथ में हुजे, पढ़ो। उहो किताब ई आहे। तव्हां नेट खे सही इस्तेमालु करियो, ईअं न हरू भरू तस्वीरुनि जे चकर में पइजी पंहिंजो वक़्तु बि विञायो ऐं पाण खे तबाह करियो। त इन पासे ध्यानु ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे। हा हा, त असां जेका नेट वारी ॻाल्हि कयूं था, या उस्तादनि ऐं शागिर्दनि लाइ ख़ासि तौर ते, त जिन जो वास्तो इल्म सां आहे, इल्मु साईं मूं वटि हूंदो त मां ॾींदुमि न। बिल्कुलु, इल्मु मूं वटि तॾहिं हूंदो जॾहिं आउं पाण पढ़ंदुसि। अप टू डेट नॉलेज सां मुसलह थी करे मां क्लास में वेंदुसि, तॾहिं मां पढ़ाए सघंदुसि। स्टूडेंट सां एॾनि टॉपिक्स ते बहस मुबासा कया वञनि, उन्हनि सां ॻाल्हायो वञे, टॉपिक्स ॾिना वञनि, त तव्हां उन्हनि टॉपिक्स ते तयारी करे अचो। पोइ टॉपिक्स जी तयारी ते जेको असां ॻाल्हायूं, जेके मज़ाकरात कयूं, उन्हनि खां वरी स्टूडेंट्स खे लिखायो वञे, त उन्हनि जी सिंधी ऐं अंग्रेज़ी या उर्दू सुठे नमूने में चेक करे सघिजे थी। सिखण जो तरीक़ो ईअं हुजणु घुरिजे। तव्हां सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी जी ॻाल्हि कई, त आम तौर ते सूरत हाल इहा आहे त असांजे माण्हुनि, असांजे ॿारनि खे, असांजे स्टूडेंट्स खे न सिंधी सही लिखणु थी अचे, न उर्दू सही लिखणु थी अचे, न अंग्रेज़ी लिखणु थी अचे। असां हिकु पासे चवंदासीं असां सिंधी पढ़ंदासीं, बाबा पढ़ो सिंधी, सही लिखी ॾेखारियो, तव्हांखे उहो कोन मिलंदो। अंग्रेज़ी साईं, अंग्रेज़ थियणो आहे असांखे, अंग्रेज़ी बि नथी अचे साईं, असांखे सचो पाकिस्तानी थियणो आहे, उहा उर्दू बि नथी अचे। त इहे जेके फ़िक्र जा लम्हा आहिनि, त ॻणती हाल आहे। अचो त 2 मिंट इन्हनि ते ॻाल्हायूं। नथी अचे इहा पंहिंजी जॻह ते दुरुस्त आहे। जीअं मूं चयो त मूं अखियुनि सां ॾिठो, कननि सां ॿुधो, त जेके उस्ताद पंहिंजे मुतालबनि लाइ हिते हंगामा कनि पिया, उन्हनि खां TV वारनि पुछो त प्राइमरी जी स्पेलिंग ॿुधाए, प्राइमरी जी स्पेलिंग न पियो ॿुधाए। सेकेंडरी उस्ताद खां पुछई, सेकेंडरी जी स्पेलिंग ॿुधाए, सेकेंडरी जी स्पेलिंग न पियो ॿुधाए सघे। मां वरी हिकिड़ो तजुर्बो तव्हांखे ॿुधायां। हा ज़रूरु। यूनिवर्सिटी जा बि अहिड़ा उस्ताद आहिनि जिन खे लेक्चरर जी स्पेलिंग नथी अचे। प्रिंसिपल जी एज़ मां प्रिंसिपल दरख़्वास्त खणी ईंदा माॾे, उहो PLE कॉमन मिस्टेक अथव। प्रिंसिपल माने उसूल। त बिल्कुलु मां उहो थो चवां त उस्ताद ऐं शागिर्द मां वरजायां थो। हीअ जेका ॻाल्हि असां कयूं था, उस्ताद ऐं शागिर्दनि ॿिन्ही लाइ कयूं था। त असां असली ॻाल्हि आहे, जेकॾहिं उस्ताद जी ग़लति स्पेलिंग आहे न, त उहे सभु छोकिरा उहा ग़लति स्पेलिंग सिखंदा। मां 8 लफ़्ज़ अंग्रेज़ी जा लिखाईंदो आहियां CSS ऐं यूनिवर्सिटीज़ में, उहे सही न लिखिया वेंदा आहिनि। हाणे महिरबानी करे, मां सदाईं चयो तव्हां वटि कापी यानी कागज़ बि हूंदो ऐं कलम बि हूंदो। हाणे मां उहे 8 लफ़्ज़ चवां थो, तव्हां महिरबानी करे लिखो। मां इंतज़ारु थो कयां
तव्हां पंहिंजो पेन कढो, कागज़ पनो, ठीकु साईं। हाणे पने ते ई 8 लफ़्ज़ लिखो, 8हीं जमात जा साईं जी। त हे ॻाल्हि निकिती त प्राइमरी जी स्पेलिंग ऐं सेकेंडरी जी स्पेलिंग नथी अचे। उस्ताद साहिबान, शागिर्द, नियाणियूं, असांजा पुट, महिरबानी कयो ही लफ़्ज़ लिखो। ॿुधो मां लफ़्ज़ कहिड़ा थो चवां। पहिरियों लफ़्ज़ मां चवां थो जेको तव्हां घणो इस्तेमालु कंदा आहियो, उहा आहे रिसीव। मूंखे ख़तु मिलियो, पहिरियों लफ़्ज़ रिसीव, ॿियो लफ़्ज़ डेफिनेशन, बाबा फलाणे लफ़्ज़ जी डेफिनेशन छा आहे। टियों लफ़्ज़ ही लिखो मुंहिंजा साईं, रिसीव, डेफिनेशन, अटेंडेंस, ग्रामर, प्रिंसिपल, प्रिंसिपाल चओ जीअं तव्हां चवंदा आहियो, पर इहे स्पेलिंग लिखी ॾिसो। ऐं आख़िर में तव्हां जेका एप्लीकेशन लिखंदा आहियो, मां बोर्ड ते उस्तादनि जूं लिखियल एप्लीकेशन पकड़ियूं आहिनि, इन करे मां ही लफ़्ज़ कढिया आहिनि। योअर्स ओबीडेंटली, दरख़्वास्त लिखंदा आहियो न, मथां प्रिंसिपल साहिब खे लिखंदा आहियो, हेठां हुन में लिखंदा आहियो योअर्स ओबीडेंटली। हाणे इहे शयूं तव्हां लिखो। हाणे पाण ॾिसो, मां हिते छा ॿुधायां, तव्हां पाण डिक्शनरी खोले ॾिसो बसि। हूअं त मां उते क्लास में त कराईंदो आहियां, पर हे काफ़ी आहे त साईं असां इम्प्रूव तॾहिं कंदासीं जॾहिं इम्प्रूव करणु चाहींदासीं। बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ो त ठीकु आहे, अंग्रेज़ी इंटरनेशनल लैंग्वेज आहे, असांखे अचणु घुरिजे, पर पंहिंजी सिंधी ॿोली बि न आहे छॾणी। बिल्कुलु न। सो मां गुज़ारिश कंदुसि तव्हांजे प्रोग्राम जे वसीले त सिंधी ॿोली जी तालीम लाज़मी आहे, प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं। साईं प्राइमरी जा 5 दर्जा पंहिंजी मादरी ॿोली में, उर्दू वारा उर्दू में पढ़ा आहिनि, सिंधी वारा सिंधी में पढ़ा आहिनि, पंहिंजी मादरी ॿोली में हुजणु घुरिजनि। खोड़ भेरा हिते ॻाल्हाए चुका आहियूं त जीअं कंसेप्ट क्लियर थिए ॿार जो पंहिंजी मादरी ज़बान में, हुनजो कंसेप्ट क्लियर थींदो। हा, इंग्लिश एज़ अ सब्जेक्ट ज़रूरु ॾियो, को एतिराज़ु कोन्हे को, त जेसिताईं कंसेप्ट क्लियर थिए। ऐं इहे टई ॿोलियूं जेके आहिनि, असांजा ॿोलियुनि वारा उस्ताद जवाबदार आहिनि। रिज़ल्ट ओरिएंटेड अपॉइंटमेंट्स, माना तव्हांजा केतिरा शागिर्द, तव्हांजी तरक़ी उन ते थियणु घुरिजे, प्रमोशन उन ते थियणु घुरिजे, त केतिरा तव्हांजा शागिर्द केतिरी परसेंटेज सां पास थियनि था या फेल थियनि था। बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो अर्ज़ु त आम तौर ते हिकिड़ो ज़हन में मुंझारो हूंदो आहे त साईं असां जेकॾहिं मैट्रिक में सिंधी पढ़ंदासीं त उहा मैट्रिक जी डिग्री जो सर्टिफिकेट या इंटर जो सर्टिफिकेट या BA जो सर्टिफिकेट या MA जो सर्टिफिकेट, उहो से रुॻो सिंधी ॻणियो वेंदो। त सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़ो सब्जेक्ट बि खणी सघो था। उहे सब्जेक्ट लाज़मी सब्जेक्ट बि मैट्रिक ते बि रखियलु आहे ऐं इंटर ते बि रखियलु आहे, BA में बि रखियलु आहे, MA त तव्हां कंहिं अलॻि सब्जेक्ट में करे सघो था। त उहे मज़मून जे करे खणंदव न, सिंधी हिकिड़ो आहे लाज़मी, ॿियो सिंधी इख़्तियारी। हा हा, उहे एडवांस सिंधी खणी सघो था। उहे तव्हां आर्ट्स वारा बि खणी सघनि था साईं, पंहिंजो साइंस वारा बि खणी सघनि था, कॉमर्स वारा बि खणी सघनि था, ऐं ॿियनि मज़मूननि वारा डिसिप्लिन्स वारा बि खणी सघनि था। त इहो ऐं पंहिंजी ॿोली पढ़ो, हिकिड़े मज़मून जे करे पंहिंजी ॿोली पढ़ो, लिखो, पंहिंजी ॿोली ॻाल्हायो, उनखे सहेड़ियो। असांजो प्रोग्राम अॼु ख़तमु पियो थिए इन तवजह सां, इन गुज़ारिश सां त पढ़ण सां प्यारु कयो ऐं इल्म सां प्यारु कयो, ऐं इल्मु ॾियण सां इल्मु वधंदो आहे। टीचिंग इज़ लर्निंग ट्वाइस। तव्हांजी वॾी महिरबानी। सदाईं गॾु, हक़ मौजूदु।